इन शइ जी निशानजी करे थो त जेको डायरेक्टर सेकेंडरी अब्दुल अजीज़ चाचड़ आहे जेको लाड़काने डिवीज़न ते आहे इहो तमामु हिकिड़ो वॾो करप्ट आहे जे 57 करोड़ जो फर्नीचर खाई वियो आहे। असांजा प्रमोशन जेका जाइज़ आहिनि जेको रेशियो आहे असांजो उहो 150 खां मथे आहे। उहो असांजे 7 तालुकनि वेही करे 7 तालुकनि जे सदरनि सां वेही करे ऐं ज़िले सदर बि हुयो उन में वेही करे असां सां वाइदो कई त मां तव्हांजा सभु मुतालबा मञींदुसि। उन खां पोइ हिन जी इहा चालाकी आहे ऐं इहे जेके आहे सो तमामु घणी चालाकियूं करे ज़ाती असर उसूक इस्तेमालु करे ऐं ज़ाती प्रेशर लॻाए त बाबा हर हिकु तालुके जो सदर मूं ॾे अचे अकेलो मिले त ज़ाहिर आहे इहो असांजो तंज़ीम जो फ़ैसिलो आहे। अॼु वज़ीर आला जेको आहे सो साहब असां वटि लाड़काने में जेकॾहिं खुलियल कचहरी करे थो असांखे मौक़ो ॾिए थो त असां पंहिंजो मौक़िफ़ वाज़े जेको असांजो हक़ आहे उन जे अॻियां रखंदासीं। त असांजो मुतालबो इहो आहे जनाब वज़ीर आला सिंध सेक्रेटरी सिंध जनाब बिलावल भुट्टो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी खां त असीं सभु वोटर जेको आहे सो पीपल्स पार्टी जा आहियूं ऐं असीं हमेशह जेको आहे सो उन्हनि खे सोभ ॾियारी आहे ऐं उन्हनि जे हूंदे बि जेको आहे सो अॼु मजबूरन उस्ताद रोडनि ते आहे ऐं उस्ताद जा हक़ गज़ब कया विया आहिनि ऐं हिते असां वटि अहिड़ा हिकिड़ा करप्ट कामोरा जेके मुक़ररु कया आहिनि जेके उस्तादनि जे मसइलनि खे बजाए हल करण जे उन्हनि जे मसइलनि खे डिस्टर्ब कनि था उन्हनि जे मसइलनि ते उहे इनकारी आहिनि। त असांजो सभ खां पहिरीं जेका प्रायोरिटी इहा आहे त उस्तादनि खे पंहिंजो हक़ मिले। 1 पेज वारा जेके प्रमोशन्स थिया आहिनि उहे वापसि कया वञनि ऐं उस्तादनि खे पंहिंजे रेशियो मुताबिक़ पूरो हक़ ॾिनो वञे। शहदाद कोट जे PhDs जा ई प्रमोशन विकिरो करे छॾिया आहिनि। सीनियर उस्ताद 35-40 सर्विस आहे उहे वेटिंग ते वेठा आहिनि। हिन जी हणाणा लॻी पई आहे असांजा प्रमोशन खपाए इंडिविजुअल फेक ऐं बग़ैर TPC प्रमोशन करे रहियो आहे। असांजो मुतालबो आहे त असांजे उस्तादनि खे बिना देरि प्रमोशन ॾिनो वञे जेको असांजो एज़ पर रूल्स रेशियो आहे। ऐं उन खां अलावा ही माण्हू उस्तादनि खे परेशान करण लाइ पैसनि खे वठण जे लाइ इंडिविजुअली वॉइस थो छॾे त मूं ॾे अकेला अचो माना ही पैसा वठणु चाहे थो। सीनियरिटी जो हिन वटि कोई तस्वर न आहे। सीनियरिटी मूजिबि जेके बि उस्ताद आहिनि उन्हनि जा प्रमोशन थियणु घुरिजनि इहो असांजो हक़ आहे। ॿी सूरत में असां DG नेब ताईं वेंदासीं। ऐं ॿियो हे स्कूलनि जो फर्नीचर खाई वियो आहे। स्कूलनि जे फर्नीचर जो हेॾे को स्कूलनि खे ॿारनि जे लाइ जेको आयल हुयो मुख़्तसर पैसा हा उहे हड़प करे छॾिया आहिनि। अज़ीज़ चाचड़ साईं डायरेक्टर सेकेंडरी स्कूल लाड़काणो हा असांजो मुतालबो आहे इन ख़िलाफ़ फौरी तहक़ीक़ात करे इनखे इन कुर्सी तां सस्पेंड कयो वञे बाद में इंक्वायरी कई वञे न त हीउ वेहंदो त इंक्वायरी ते न असरअंदाज़ थींदो। सरे असांजी कोशिशि हूंदी त उन ताईं असां पंहिंजो पैगाम पहुचायूं। हिते आया ई निकिरिया आहियूं त जीअं उन्हनि ताईं असांजो पैगाम पहुचे हेॾे करप्ट माण्हू खे हिते रीजन में विहारे अथऊं। हीउ शहीद मोहतरमा बेनज़ीर जो तक आहे हीउ उनजो हल्को आहे। हिते हिन वॾी करप्शन जी इंतिहा करे तालीम तबाह करे छॾी आहे। सर असां त कोशिशि कंदासीं त असांखे खुली कचहरी में मौक़ो मिले ऐं असांजा मसइला हल थियनि। असांखे कहिड़ो ज़रूरु आहे अहिड़ी गर्मी में असां एहतिजाज कयूं। असां उमेद आहे त असांजो मुतालबो पूरो थींदो। ॿी सूरत में असां एहतिजाज में आहियूं जिदोजहद में आहियूं रहंदासीं इंशाअल्लाह।